सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन होशियार फिरोज़ में डिप्टी कमिश्नर ऐं सेक्रेटरी सोशल वेलफेयर कमेटी मोहम्मद आसिफ आलम की सदारत हेठ ज़िले में तेल ऐं गैस हासिल कंदड़ कंपनी पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड OGDCL पारां ॾिनल रक़म सां ज़िले में जारी तरक़ियाती स्कीमनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास थियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फर तगड़ जी ख़बर मूजिब इजलास खे ब्रीफिंग ॾींदे कमेटी जे सेक्रेटरी खे ॿुधायो वियो त हिन महल ताईं PPL ऐं OGDCL पारां 89 लख रुपया ॾिना विया आहिनि। डिप्टी कमिश्नर चयो त ज़िले जे उन्हनि इलाइक़नि जितां तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि उते जी तरक़ीअ लाइ तालीम, सिहत, पीअण जे साफ़ पाणी जी फराहमी ऐं डेयरियुनि जूं स्कीमूं तयारु कयूं वञनि त जीअं इलाइक़े जे अवाम जी मयार ज़िंदगी बहितर थी सघे। इजलास में तजवीज़ पेश कई वई त बिलिया सिटी ऐं लाख रोड में RO प्लांट लॻाया वञनि, जंहिंजे लाइ डिप्टी कमिश्नर पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त RO प्लांट लाइ जॻह जी चूंड ऐं ॿिया घुरिबल इंतज़ाम कया वञनि, जॾहिं त तामीर थींदड़ स्कूलनि में फर्नीचर जी फराहमी जी तजवीज़ पिणु रखी वई। उन मौक़े ते चूंडियल MPA नुमाइंदे सैयद अमीर अली शाह, PPL जी नुमाइंदे मोहम्मद अकरम, रीजनल कोऑर्डिनेटर OGDCL नवाब मठाणी, एक्सीडेंट बिल्डिंग्स डिवीजन आलमुद्दीन डाहिरी ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।